डहरकी शहर ऐं भरपासे में ओड़ी वबाई सूरत अख्तियार करे वई। ओड़ी वगे ब मासूम ॿार फौत, दर्जनी बीमारी जी बिस्तर ते पयल। सिहत खातो अगो निंड सुतल। ख़बर मूजिब डहरकी शहर ऐं भरपासे में ओड़ी जी बीमारी वबाई सूरत अख्तियार करे वई आहे, जंहिं जे नतीजे में ओड़ी वगे भरचोंडी शरीफ जो रवासी मासूम ॿारो साजिद अली ऐं शहर जे मदीना कॉलोनी जी वासी 6 साला खदीजा ओड़ी वगे फौत थी वई, जॾहिं त शहर जे मुस्तफ़ाबाद कॉलोनी में पिण दर्जनी ॿारड़ा ओड़ी जी बीमारी सबब बीमारी जे बिस्तर ते पियल आहिनि। उन सिलसिले में मुतासिरा कॉलोनी वासी जो चवण हो कुछ ॾींहं खां मुसंदस ॿारनि खे तेज बुखार थियो, जंहिं बाद संदसि जिस्म ते ॻोड़ा दाणा ऐं कमज़ोरी जो अलामतूं ज़ाहिर थियूं, जंहिं बाद खेनि संदसि ॿार इलाज लाइ अस्पताल दाख़िल थियल आहिनि, पर ओड़ीअ जो मर्ज़ पखिड़जण बावजूद सिहत खातो अगूर निंड सुतल आहे। उन्हनि डीसी घोटकी ऐं आला अख्तियारनि खां मुतालबो कयो त मुतासिर इलाइक़नि में डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले बीमार ॿारनि जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए खेनि ज़िंदगियूं बचायूं वञनि।